अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना। मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिल्हु फला हादिय लहु व नशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीक लहु व नशहदु अन्न सय्यिदना व मौलाना व मलजाना व मअवाना व हादियना व महदियना व नूर अरवाहिना व नूर अजसादिना व नूर हयातिना व नूर ममातिना व नूर अव्वलिना व नूर आखिरना व नूर ज़ाहिरना व नूर बातिनना व नूर यमीनना व नूर क़ुद्दामिना व नूर इस्लामिना व नूर रब्बिना सय्यिदना व मौलाना सय्यिदना व मौलाना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु सल्लल्लाहु ताला अलैहि व अला आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व अहले बैतिहि व ज़ुर्रिय्यातिहि व अहिब्बाइहि व उलमाए उम्मतिहि व सुलहाए मिल्लतिहि अजमईन। अम्मा बअदु फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी कलामिहिल कदीम अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। या अय्युहन नबिय्यु हस्बुकल्लाहु व मन इत्तबअक मिनल मुअ्मिनीन। सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम व बल्लगना रसूलुहुन नबियुल करीम व नहनु अला ज़ालिका मिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदिना व नबियिना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। सलात शरीफ सलात शरीफ। सय्यदना व नबीना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व बारिक व सल्लिम अलैहि। बरादरान इस्लाम, प्यारा मुसलमान भाइरों, अजीज दोस्तों, अल्लाह तबारक व तआला जल जलालुहु व मन वालुहु जे पाक कलाम कुरान मजीद जी हिक आयत सगोरी अवां प्यारी जमात जे आॾो मूं तिलावत कई आहे, जंहिंजे बारे में तव्हांजी ख़िदमत गिरामी में चंद ॻाल्हियूं अर्ज़ करणियूं आहिनि।
ज़िलहज शरीफ़ जी अॼु 27 तारीख़ आहे। ही तारीख़ बि इस्लाम जे तारीख़ में अहम तारीख़ आहे। हिन सां ख़ासि हिकिड़ो वाक़ियो वाबस्ता आहे। उन मुनासिबत सां मुंहिंजी दिलि चाहियो आहे त मां तव्हांखे अॼोकी तारीख़ जे हिसाब सां कुझु अर्ज़ु कयां, छो त मौक़े ऐं मुनासिबत सां जेका ॻाल्हि थींदी आहे उहा वधीक बहितर हूंदी आहे। ज़िलहज शरीफ़ जे महीने जो मज़मून तव्हांखे ॿुधायुमि पे, पर इहो अणखुट सिलसिलो आहे। माण्हू सॼी ज़िंदगी बयानु कंदो रहे त ख़तम कोन थिए। बैतुल्लाह शरीफ़ जी अज़मत, बैतुल्लाह शरीफ़ जा फ़ज़ाइल, बैतुल्लाह शरीफ़ जी तामीर ऐं बैतुल्लाह शरीफ़ सां वाबस्ता ॻाल्हियूं जंहिंजी अज़मत अल्लाह बयानु फरमाए, उन जी असीं मिस्कीन केतिरी इज़त अज़मत जो हक़ अदा करे सघंदासूं। पर मुख़्तसर सभु कंहिं मां माण्हू फ़ाइदो वठंदो वञे। अॼोकी तारीख़ इस्लाम में इन लिहाज़ सां अहम तारीख़ आहे त हिन अॼोके ॾिहाड़े ते ज़िलहज शरीफ़ जे 27 जे ॾिहाड़े अमीरुल मोमिनीन सैयदना फारूक आज़म रज़ी अल्लाह ताला अन्हु खे शहादत जो ज़ख़म रसियो आहे। नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जा सभई सहाबी शान वारा, सभिनी खे अल्लाह ताला वॾी इज़त ॾिनी आहे। क़ुरान शाहिद आहे त जेको बि मुंहिंजे महबूब मोहम्मद करीम जो सहाबी आहे, सॼे जहान जा गौस, कुतुब, वली, आलिम, अबदाल, पीर, फ़क़ीर सभु हिकिड़े पासे, पर मोहम्मद करीम जो नंढड़े खां नंढड़ो सहाबी बि उन्हनि खां वधीक शान वारो आहे। इन जे करे जो सहाबीअ खे जेका नबी करीम जे सोहबत वारी नेमत मिली आहे, उहा कंहिंखे कान मिली आहे। इमामुल अंबिया जो दीदार, इमामुल अंबिया जी सोहबत, इमामुल अंबिया खां फैज़ जो मिलणु, इहा का मामूली ॻाल्हि न आहे। महबूब जा सभु सहाबी शान वारा, पर तव्हांखे ख़बर आहे त जेको चइनि यारनि सॻोरनि जो शान आहे, उहो तमामु वॾो शान आहे। हदीस पाक ॿुधाए पोइ तव्हांखे आयत करीमा जी माना ॿुधायां। दुरूद शरीफ़ मुंहिंजे हबीब ते बुलंद आवाज़ सां पढ़ंदा हलिजो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मद व आलिहि व सहाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। अल्लाह ताला जल जलालहु मन वालू जे प्यारे हबीब पाक करे सलाम इरशाद फरमायो, खैरुल कुरून करनी सुम्मल्लज़ीन यलूनहुम सुम्मल्लज़ीन यलूनहुम। अल्लाह जे हबीब करीम इरशाद फरमायो त याद रखो सभिनी ज़माननि में भले खां भलो ज़मानो मां मोहम्मद करीम जो ज़मानो आ। भले में भलो ज़मानो मुंहिंजो आहे। यारे जंहिं ज़माने में, जंहिं दौर में नबी करीम जी ज़ात बाबरकात पंहिंजे ज़ाहिरी ज़िंदगी मुबारक में मौजूद हुया, अल्लाह जो हबीब फरमाए थो त इहो मुंहिंजो भलो ज़मानो आहे। कीअं भलो ज़मानो आहे? अल्लाह जो हबीब बि हुजे, वरी अल्लाह जे हबीब जे मौजूदगी में क़ुरान बि लहे, अल्लाह जे हबीब जे हयातीअ में अल्लाह जे तरफ़ खां जिब्रील बि पैगाम खणी अचे। उम्मत जो को बि मसइलो आहे जंहिंमें उम्मती मुंझी पवे त उन उम्मत जे मसइले खे अल्लाह ताला पाण पियो सुलझाए। रहमतूं ऐं बरकतूं पियूं नाज़िल थियनि। थोरी थोरी ॻाल्हि जे लाइ बि अल्लाह जो हबीब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम पंहिंजे उम्मत जे भलाईअ जे वास्ते रब्बुल आलमीन ॾे मुतवजो थिए ऐं उन मसइलो अल्लाह ताला पाण ई पाण पंहिंजे हबीब खे हल पियो करे ॾे। अवा इन में अंदाज़ो लॻायो तो कहिड़ो भलारो ज़मानो आहे। अल्लाह जे हबीब पाक तॾहिं फरमायो, खैरुल कुरून करनी, सभिनी ज़माननि में भले खां भलो ज़मानो मां मोहम्मद करीम जो आ। या रसूल अल्लाह, उन खां पोइ कहिड़ो ज़मानो आहे?
हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइन था सुम्मल्लदीना यलूनहुम, मुझे ज़माने खां बाद में ॿियो ज़मानो मुझे खुलफाए राशिदीन जो आ, मुझे सहाबन किरामन जो आ, मुझे ॾिसण वारनि जो आ, जन मूंखे ॾिसी मुझे मथां कलमो ईमान आंदो आ। अल्लाह जे हबीब पाक अलैहिस्सलाम फरमायो त नबीअ जे दौर खां पोइ भलो ज़मानो सहाबा किराम जो ज़मानो आ। ऐं वरी सहाबन में सब सहाबी शान वारा, चओ सब सहाबी, पर जेको न चइनि यारनि जो शान आ उहो वरी सभिनि खां निरालो आ। अल्लाह ताला जल जलालहु अमन वारो जे प्यारे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पाण इरशाद फरमायो आ त मां महबूब करीम खां बाद में 30 साल अहिड़ो दौर गुज़रंदो, अल्लाह जे हबीब पाक अलैहिस्सलाम फरमाइनि था उहो ज़ाहिर में दौर मुंहिंजे सहाबा किराम जो हूंदो, पर पाण करीम फरमाइनि था उहो हकीकत में दौर अला मिनहाज नबूवत, नबूवत जे तौर वारो दौर हूंदो। हबीबन करीमन जी ज़ात बाबरकात फरमाइनि था ईअं सम्झो त उहो मां महबूब मुहम्मद जो पंहिंजो दौर हूंदो। अवां जेकॾहिं इस्लाम जे तारीख़ ते गौर कयो त असांजो नबी त हयातुन नबी आ, पर जॾहिं हिन दुनिया मां बुरको मटायूं त बुरके मटाइण खां बाद में अबू बकर सिद्दीक़ जो दौर, हज़रत उमर जो दौर, हज़रत उस्मान जो दौर ऐं हज़रत अली जो दौर ऐं 6 महीना इमाम हसन साईं जा, इहे पूरे जा पूरा महबूब खां बाद में 30 साल थियनि था, जंहिंजी मुस्तफ़ा अॻे ई बिशारत ॾेई वियो। हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात पाण इरशाद फरमायो आ, हिकिड़ी माई आ हुजूर अलैहिस्सलाम जी दरबार आलिया में ॿाहिराड़ी खां आई आ, कंहिं मसइले जे पुछण जे लाइ सरकारे दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात खां अची दीन जो मसइलो पुछई। इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उनखे मसइलो ॿुधायो। उहा माई जमल नबी करीम खां मोकिलाए पंहिंजे वतन पई वञे त हिकिड़ी अहम ॻाल्हि रसूलुल्लाह खां पुछई, जेका तव्हांखे ॿुधायां, गौर कजो, दुरूद मुंहिंजे हबीब ते बुलंद आवाज़ सां पढ़ंदा हलो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। माई जमल हुजूर से खां मसइलो पुछो त मसइले पुछण खां बाद में हुजूर खां मोकिलाए रवानी थियण लॻी आ। हुजूर करीम अलैहिस्सलाम जी ज़ात बाबरकात खे अर्ज़ कई, या रसूल अल्लाह, आख़िर जहान छॾणो आ, मां थी सघे थी मरी वञा, हिन जहान मां हली वञा, अवां खां मुंहिंजो कुझु पुछो आहे, मां पंहिंजे लाइ उनखे मिशाले राह बनायां थी। पर अल्लाह जा हबीब, जेकॾहिं को चंड घट वधि थी पवे, को साल अॻिते पोइते थी पवे, ऐं मुंहिंजा महबूब मां वरी जेरी बि हुजां ऐं मोटी अचां ऐं मदीने में तव्हां सां मुंहिंजी मुलाक़ात न थिए, अव्हां जेकॾहिं मूंखे न मिलो त अल्लाह जा हबीब मूंखे महिरबानी करे ॿुधायो त मां दीन जो मसइलो तव्हां खां पोइ कंहिंखां पुछां। हुजूर करीम जी ज़ात बाबरकात फरमाइनि था, इक्तदौ बिल्लज़ैन मिन बादी, मूंखां बाद में ॿ ॼणा जेके लगातार ईंदा, हबीब फरमाइनि था, हिकिड़ो अबू बकर सिद्दीक़ हूंदो, ॿियो हज़रत फारूक आज़म रज़ी अल्लाह ताला अन्हु हूंदो। महबूब जी ज़ात बाबरकात फरमाइनि था, जेकॾहिं कुरारी मां तोखे न मिला त पोइ मुंहिंजे बारे में, मुंहिंजे दीन जे बारे में, मुंहिंजे शरीयत जे बारे में अबू बकर, उमर, उस्मान, अलीअ खां सुवाल कजां। इन्हनि जो तरीक़ो मां मुहम्मद वारो तरीक़ो हूंदो। अल्लाह जे हबीब तां कुर्बान वञा। महबूब करीम जे ज़ात खे केतिरी तसल्ली आहे जो पंहिंजे ग़ुलामनि जे तरीक़े खे पंहिंजो तरीक़ो थो सॾे। ऐं हुजूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात खे एतिरी त तसल्ली आहे जो पाण करीम अलैहिस्सलाम पंहिंजे वफ़ात खां बाद, विसाल खां बाद, जहान मां बुरके मटाइण खां बाद, हालांकि तव्हांजो अक़ीदो आहे त असांजो सभिनि मुस्लमाननि जो त क़यामत ताईं असांजो नबी ज़िंदा नबी आहे,
छा कीदो असांजो नबी जिंदा नबी आ, पर हिन ज़ाहिरी दुनिया मां जॾहिं बुरको मटाइनि था त पाण तसल्ली सां फरमाइनि था त मां महबूब जेको तरीक़ो पंहिंजे ग़ुलामनि खे सेखारियो वियो आहियां उहे मुंहिंजा ग़ुलाम हुन में फेर फार कोन कंदा, ईअं सम्झो त उहो मां मुहम्मद करीम जो तरीक़ो हूंदो। हज़रत अमीर उमर ख़ुसूसन, हालांकि सभिनी सहाबनि जो शान जुदा जुदा है। हिकिड़े शाइर ॻाल्हि चङी कई आहे मजमूई तरह, पर जेकॾहिं वरी उनखे जुदा जुदा निखेड़बो त हर हिक जी पंहिंजी फज़ीलत आहे। फरमाए थो है किरने एक ही मिशअल की बू बकर उमर उस्मान अली। बत्ती ॿार बि आहे न बत्ती, पोइ न बत्तीअ मां रोशनी निकिरंदी आहे, पोइ जे ओभर रोशनी आहे त बि उन बत्तीअ जी आहे, जे उलह ते रोशनी आहे त बि उन बत्तीअ जी आहे, पर जे उत्तर रोशनी हूंदी त बि उहा उन ई बत्तीअ जी लेखबी, ॾखिण रोशनी हूंदी त बि उन हिकिड़ी बत्तीअ जी। बत्ती हिकिड़ी आहे, बल्ब हिकिड़ो आहे, राड हिकिड़ी आहे, शमो हिकिड़ी आहे, सिज हिकिड़ो आहे, पर चारई तरफ़ रोशनी उन हिकिड़े ई सिज जी आहे। चवे तो है किरने एक ही मिशअल की बू बकरो उमरो उस्मान अली। हम मर्तबा है यारान नबी, कुछ फर्क नहीं इन चारों में। हम मर्तबा है यारान नबी, कुछ फर्क नहीं इन चारों में। यानी कहिड़े लिहाज़ सां महबूब जे ग़ुलामीअ में को फ़र्क़ु न आहे। महबूब जा ग़ुलाम हिक जहिड़ा हुआ ऐं सभिनी खे जेको सहाबियत जो शरफ़ मिलियो आहे सो हिक जहिड़ो मिलियो आहे। असां मुस्लमाननि जे अक़ीदे में अबू बकर सिद्दीक़ बि अखियुनि जो ताज आहे त सैयदना अली बि अखियुनि जो सरताज आहे, हज़रत उस्मान बि असांजो सरताज आहे त हज़रत फारूक आज़म बि सरताज आहे। असां अहले सुन्नत वल जमात वारा ईअं न चवंदा आहियूं त फलाणो घटि आहे फलाणो वधि आहे, सभु मुंहिंजे महबूब मुहम्मद करीम जा ग़ुलाम हल। छाजे करे त सभिनी खे फैज़ मिलियो आहे मुंहिंजे आमना जे लाल वटां। दुरूद शरीफ़ बुलंद आवाज़ सां मुहब्बत सां बुलंद आवाज़। वरी ॿियो दफ़ो सलात अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना मौलाना मुहम्मद वालिही व असहाबिही व बारिक वसल्लम तस्लीमा। इहो तव्हांखे उर्दू में ॿुधायमि, इहो मौलाना ज़फ़र अली खान जो शेर आहे। है किरने एक ही मिशअल की अबू बकर उमर उस्मान अली। हम मर्तबा हैं यारान नबी, कुछ फर्क नहीं इन चारों में। पर महेसर बि चयो आहे महबूब मिठे जे यारन जी असां ॻोल्हे लधी आ पाक गली। वाह जो ॻाल्हि थो करे। महबूब मिठे जे यारन जी असां ॻोल्हे लधी आ पाक गली। सभु सभई चओ भला। महबूब मिठे जे यारन जी असां ॻोल्हे लधी आ पाक गली। महबूब मिठे जे प्यारन जी असां ॻोल्हे लधी आ पाक गली। चश्मन ते रखी असां चुमदा हूं अबू बकर उमर उस्मान अली। दुरूद मुझे मिठड़े महबूब ते दुरूद। मां अर्ज़ पे कयो था सहाबी हुजण में सभु बराबर, सहाबी हुजण में सभु बराबर, पर वरी बि फ़र्क़ु हूंदो आहे दर्जे जो। मथां हेठां जी ॻाल्हि में महबूब करीम खां पुछनि था मुंहिंजा महबूब तुंहिंजा सभु सहाबी सोन, तुंहिंजा सभु सहाबी नूर,
तुझा सब साहबी अखियुनि जा ठार, असां अहले सुन्नत जे हीए जा हार। पर मुंहिंजा महबूब आख़िर कंहिंजो त मक़ाम मथे बि त हूंदो। पाण फरमाइनि था मा सबबल्लाहु फी, दुरूद मुंहिंजे हबीब ते। सलाह 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 मुंहिंजे साईं ते। हबीब करीम जी ज़ात बाबरकात पाण फरमाइनि था मा सबबल्लाहु फी सदरी इल्ला सबबतु फी सदर अबी बकरन। जो कुछ भी रब करीम जी ज़ात बाबरकात मां मुहम्मद करीम जे सीने में पलटियो आ, उहो मां अबू बकर जे सीने में विझी छॾियो आ। थोरो फ़र्क़ु आहे। कहिड़ो फ़र्क़ु आहे? महबूब फरमाइनि था त मुंहिंजे सीने में फैज़ विझण वारो मुंहिंजो रब आहे। केरु आहे? ॾाढे चओ केरु आहे? मुंहिंजे सीने में डायरेक्ट जेका ॻाल्हि विधी आहे, अलम नशरह लक सदरक व वदअना अनक विज़रक अल्लज़ी अनक़ज़ ज़हरक। अल्लाह ताला फरमाए थो अलम नशरह लक सदरक, ओ मुंहिंजा महबूब मोहम्मद मिठा तुंहिंजे सीने खे मां रब्बुल आलमीन खोले छॾियो। अहिड़ो मुस्तफ़ा जो सीनो खोलियईं, अहिड़ो महबूब जो सीनो खोलियईं, अहिड़ो सीनो खोलियईं। महबूब फरमाए था क़द रफ़अ अल्लाहु तआला लिय दुनिया, अल्लाह ताला ये सारी कायनात मुंहिंजे आॾो खणी ऐं मुंहिंजे तिरीअ ते रखी आहे। मां मोहम्मद करीम सॼे जहान खे ईअं थो ॾिसां जीअं तिरीअ जे मथां का शइ पई हुजे। ऐं हुज़ूर ईअं बि फरमायो आहे त क़यामत ताईं जेको थींदो ऐं क़यामत ताईं जेको थियण वारो आहे या जो कुझु थी चुको आहे, महबूब मुस्तफ़ा फरमाइनि था सभु मां ॼाणे छॾियो। असांजे महबूब खे ख़बर आहे या न आहे? क़यामत ताईं जी ख़बर आहेसि? हा आहेसि। अल्लाह ताला जे हबीब पाण फरमाए क़द रफ़अ अल्लाहु तआला लिय दुनिया, बेशक अल्लाह ताला जे ज़ात मुंहिंजे लाइ दुनिया खणी मुंहिंजे आॾो रखी आहे। पोइ पाण फरमाइनि था मां उन ॾे ईअं थो ॾिसां दुनिया ॾे जीअं माण्हू को पंहिंजे तिरीअ में निहारींदो आहे ऐं तिरी इंसान जे अखियुनि जे आॾो हूंदी आहे। सरकार फरमाइनि था सारी काइनात मां मुहम्मद करीम जे अखियुनि जे आॾो आहे। फ़र्क़ु इहो आहे कहिड़ो त महबूब जे सीने में फैज़ विझण वारो केरु आहे? पर पाण फरमाइनि था वरी मां अबू बकर जे सीने में विझण वारो आहियां। फ़र्क़ु रुगो एतिरो आहे त हुनखे अल्लाह पाक ॾिनो आहे ऐं सिद्दीक़ अकबर खे कंहिं ॾिनो आहे? महबूब करीम कंहिं ॾिनो आहे? मुंहिंजे मदीने वारे साईं चओ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। अल्लाह हबीब खे ॾींदो आहे, हबीब सिद्दीक़ खे ॾींदो आहे। ऐं मुंहिंजे महबूब करीम फरमायो आहे अफ़्ज़लुल बशर बादल अंबिया, बितहक़ीक़ ॿुधी छॾिजो नबियनि जो सभिनि खां वॾो शान आहे। नबियनि जो मुक़ाबिलो को कोन थो करे सघे। बाक़ी नबियनि खे छॾे बाक़ी आदम जे औलाद में सभिनी खां अफ़्ज़ल अबू बकर सिद्दीक़ जी ज़ात आहे। इहा आहे अफ़्ज़लियत, इहो मक़ाम ॿियो आहे। इन जे बारे में ॻाल्हाइणो कोन्हे, पर सोणे फारूक जे लाइ वरी मुंहिंजे महबूब प्यारी हदीस ॿुधाई आहे। दुरूद पढ़ तो कयो हदीस पाक ॿुधाए छॾिया। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व नबियना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि व सल्लम। वरी ॿियो दफ़ो सलावत। हुजूर से फरमाइनि था अला ला नबी बादी, खबरदार खबरदार ॿुधी छॾियो मां मुहम्मद खां पोइ नबी कोन्हे। मां मुहम्मद करीम खां पोइ नबी हेॾे रहियो। हुजूर ईअं छो न चयो अला ला रसूल बादी, मूंखां पोइ रसूल कोन ईंदो? इहे कोन था चवनि, पाण फरमाइनि था मूंखां पोइ नबी न ईंदो। हिकिड़ो अथव रसूल, ॿियो अथव नबी। ॿिन्ही में फ़र्क़ु आहे। कहिड़ो? सभु नबी जेके थी गुज़रिया उन्हनि जो तादाद आहे 1,24,000 थोरो घटि वधि।
कुल घणा थिया साईं? 1 लख ॾाढे जो घणा? ये केर आहिनि? चओ नबी आहिनि। पर उन 1,24,000 मां रसूल आहिनि कुल 313। कोन सम्झो? नबी घणा? 1,24,000। 1,24,000 नबी, पर उन्हनि मथां वरी रसूल जेके आहिनि से 313 आहिनि। छो त रसूल उनखे चइबो आहे जेको पाण सां शरीयत खणी अचे, कानून खणी अचे, किताब खणी अचे, अल्लाह पाक वटां पैगाम खणी अचे, उहो रसूल हूंदो आहे। ऐं नबी उनखे चइबो आहे जेको कंहिं बि रसूल जी शरीयत जेका हुन आंदी हुजे उन्हीअ जी तबलीग करे उनखे माण्हुनि ताईं पहुचाए। उन नबीअ खे पंहिंजो कानून न हूंदो आहे, उहो कंहिं रसूल जो पेरवेकार हूंदो आहे। जे मिसाल तौर तव्हांखे ख़बर आहे त हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम रसूल हो। इब्राहिम अलैहिस्सलाम, पर इब्राहिम अलैहिस्सलाम जे ज़माने में लूत अलैहिस्सलाम जेको हो सो नबी हो, रसूल न हो। और इब्राहिम अलैहिस्सलाम जे शरीयत ऐं कानून खे माण्हुनि ताईं पहुचाईंदो हुयो। नबी हुयो, नबूअत जो मालिक, पर रसूल न हुयो। रसूल हो इब्राहिम अलैहिस्सलाम। इब्राहिम जेको कानून आंदो हो उन कानून जी तबलीग कंदो हो हज़रत लूत अलैहिस्सलाम। त हर रसूल नबी हूंदो आहे, पर हर नबी रसूल न हूंदो आहे। हर नबीअ खे रिसालत न मिलंदी आहे। हर नबी जेको आहे सो नबी ज़रूर हूंदो आहे। त हाणे हुज़ूर सही फरमाइनि था ला नबी अबादी, मूंखां पोइ नबी कोन्हे। भला जे नबी कोन्हे त रसूल थींदो न। जॾहिं नबीअ खां रसूल जो दर्जो मथे आहे। चओ रसूल जो दर्जो, चओ रसूल जो दर्जो मथे आहे। रसूल जॾहिं मथे आहे, नबी उन खां हेठि आहे। अल्लाह जो अबी फरमाए थो ला नबी अबादी, जेको हेठि दर्जे वारो नबी आहे उहो ई मूंखां पोइ कोन ईंदो त रसूल वरी काथां ईंदो? तव्हां जेकॾहिं नबी फरमाए त ला नबी अबादी। हिकिड़ी ॻाल्हि तव्हांखे ॿुधायां आहे, हे मिर्ज़ाई जेको हो न, मिर्ज़ाई उन चयो त इंसान खे पाछो थींदो आहे। छा थींदो आहे? पाछूलो। पर उहो पाछूलो इंसान न आहे। कौन था सम्झो? पाछूलो छा आहे? इंसान, पर इंसान खां धार बि न आहे। इंसान खां धार बि न आहे, पर इंसान। मिर्ज़ाई अटकल कई, वॾो दज्जाल हो। हिन मिर्ज़ाईअ चयो त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो मां पाछूलो आहियां। रसूल न आहियां, मुहम्मद बि न आहियां, पर मुहम्मद जो पाछूलो आहियां। मां नबी आहियां, पर नबी मुस्तक़िल न, ज़िल्ली नबी आहियां। ज़िल चइबो आहे पाछे खे। माना मां मुहम्मद जो ग़ुलाम आहियां। पाण खे चवां आई ग़ुलाम में अहमद थो, अहमद जो ग़ुलाम आहियां। मुंहिंजो नबी सभिनि जो सरताज आहे। बाक़ी मां महबूब मुहम्मद जो पाछूलो आहियां। जीअं महबूब नबी जो पाछूलो आहे, तीअं मां नबी जो पाछूलो आहियां। ऐं ॿी ॻाल्हि ॿुधो त जीअं नबी इंसान खां पाछूलो जुदा न हूंदो आहे, पर नबी उहो इंसान न हूंदो आहे, अहिड़े तरीक़े सां मां रसूल न आहियां, पर नबी आहियां जो नबीअ जो पाछूलो आहियां। असां चऊं था त मुंहिंजे महबूब करीम जी ज़ात 1400 साल अॻे ई ॿुधाए वियो आहे त मां मुहम्मद करीम खां बाद में हिकिड़ो दज्जाल पैदा कोन थींदो, हिकिड़ो कूड़ो नबी पैदा कोन थींदो। नबी करीम जी ज़ात बाबरकात फरमाइनि था मां महबूब मुहम्मद करीम खां पोइ 30 माण्हू पैदा थींदा जेके कूड़ी नबूअत जी दावा कंदा। मुस्तफ़ा फरमाइनि था सभु कूड़ा, मां मुहम्मद सचो। अल्लाहु अकबर। हाणे ॿी ॻाल्हि त हुन जेका दज्जाल अटकल कई मिर्ज़ाईअ त मां नबी करीम जो पाछूलो आहियां, इहा ॻाल्हि ई ग़लति आहे। ख़ुदा जो कसम आहे, अल्लाह त आलिमुल ग़ैब आहे न। अदा ख़ुदा खे ग़ैब जो इल्मु आहे न।
उन तुंहिंजो बि पाछूलो ठाहियो आहे, मुंहिंजो बि ठाहियो आहे, मुफ्तीअ जो, हाजीअ जो, वॾेरे जो, नवाब जो, रईस जो, नेक जो, सभु कंहिंजो पाछूलो आहे। पर कुर्बान आमना जे लाल तां हुज़ूर चंड में हले, हुज़ूर सिज में पाछूलो थींदो आहे जिस्म खे। छा खे थींदो आहे? ऐं जिस्म उन खे थींदो आहे जेको जिस्म ठोस हूंदो आहे। पर जेकॾहिं तव्हां मुंहिंजा अदा आहीनो रखंदव न, आहीनो हेठां बि साफ़ मथां बि साफ़, अवां हीअ लठ झलींदव उस में त लठ जो पाछो ज़मीन ते पवंदो। पर जे आहीनो झलींदव त आहीने जो पाछो छो? चओ त शफ़ाफ़ आहे। छा आहे साईं? आर पार नूर आहे। छा आहे साईं? मथां जेको नूर अचे थो सो आरो पार हलियो थो वञे। असां में जेको मथां नूर थो अचे सो रुकिजी थो पवे, पोइ रुकिजी थो पवे त हेठि छांव थी पवे पई। ऐं शीशे में आरो पार नूर हलियो वेंदो आहे। महबूब करीम जे लाइ अल्लामा अली कारी रिवायत आंदी आहे, ला ज़िल्ल लिशख़्सिही सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फी शम्सिन वला कमरन लिअन्नहु कान नूरन। मुंहिंजे महबूब मोहम्मद करीम जे ज़ात बाबरकात खे पाछूलो कोन हूंदो हो, न को सिज में न को चंड में। ओ अली कारी छो कोन हूंदो हो? चवे थो इन जे करे जो मुहम्मद नूर आहे। मुहम्मद अरबी नूर खे पाछूलो न थींदो आहे। तंहिंजे करे नबी करीम जे ज़ात खे अल्लाह ताला ज़ाहिरी पाछूलो ठाहियो ई कोन हो। नबी करीम जो सायो हुयो ई कोन को। पोइ जॾहिं नबी करीम जी ज़ात बाबरकात खे सायो न हुयो त पोइ मिर्ज़ाई किथां नबी करीम जो सायो थियो? समझो था न साईं? ज़ाहिरी नबी करीम खे सायो कोन हो त हे कूड़ थो ॻाल्हाए। तंहिंजे करे असांजो अक़ीदो आहे त न को ज़िल्ली नबी थींदो, न को बुरूज़ी नबी थींदो। मुहम्मद करीम आख़िरी नबी आहे, क़यामत ताईं नबी आहे, ॿियो को नबी ईंदो ई कोन। तव्हां छा था चओ? ॿियो नबी? इहो अल्लाह जो कानून आहे, नबी जो फ़ैसिलो आहे। कुरान थो चए, मा कान मुहम्मदुन अबा अहद मिन रिजालिकुम वलाकिन रसूलुल्लाह व खातमन नबियीन। नबी आख़िरी नबी। हिकिड़ा मुल्ला आहिनि, उहे वरी चवनि था त वाकई नबी करीम आख़िरी नबी आहे। चओ वाकई आख़िरी नबी? आख़िरी नबी आहे, पर आख़िरी हुजणो ॿ क़िस्म आहे। इहो मसइलो ज़रूर सिखण जहिड़ो अथव, छो तव्हांखे सुभाणे को मुल्ला मुंझाईंदो। आख़िरी हुजणो ॿ क़िस्म आहे। हिकिड़ो ज़माने जे लिहाज़ सां आख़िरी। छा जे लिहाज़ सां आख़िरी? चओ अदा चओ, छा जे लिहाज़ सां? माना ज़माने जे लिहाज़ सां आख़िरी। अहिड़े ज़माने में आयो जो इन ज़माने में ॿियो ईंदो ई कोन। समझो था न साईं? इहो आहे अक़ीदो हिकिड़ो। ऐं ॿियो अक़ीदो आहे त मर्तबे जे लिहाज़ सां आख़िरी। छा जे लिहाज़ सां? जे मिसाल तौर चइबो बाबा शाइरनि में शाइर त हो मौलाना अहमद रज़ा। शाइरनि में शाइर केरु हो? मौलाना अहमद रज़ा। पर अहमद रज़ा खां पोइ शाइर थियो ई कोन। हालांकि ईअं कोन्हे, कई शाइर थिया। तव्हां बि शाइर चई सघो था, मां बि चई सघां थो, महेसर बि चयो, ॿियनि बि चया। पोइ अहमद रज़ा खां पोइ ॿिया बि शाइर था। चइबो त न, मतिलब इहो आहे त शाइरनि में आख़िरी शाइर मर्तबे जे लिहाज़ सां शाइर ॿिया बि थिया, पर अहिड़ो न थियो। कोन सम्झो अदा? हाणे मां वरी खोले ॿुधायां। हिकिड़ो हूंदो आहे नबी ज़माने जे लिहाज़ सां आख़िरी नबी, ॿियो हूंदो आहे नबी
मर्तबे जे लिहाज़ सां त अहिड़ो नबी मर्तबे वारो ॿियो को कोन ईंदो, बाक़ी छोटा 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 थी सघनि था। तव्हांजे दिमाग़ में इहा ॻाल्हि वेही थी छोटा 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 नबी थी सघनि था? चओ अदा, चओ न, चओ न। महबूब करीम जी ज़ात जीअं ज़माने जे लिहाज़ सां आख़िरी नबी आहे, त मर्तबे जे लिहाज़ सां बि आख़िरी नबी आहे। महबूब करीम जी ज़ात खां पोइ न को छोटो ईंदो, न को मोटो ईंदो, न को नंढो ईंदो, न को वॾो ईंदो। महबूब जी ज़ात बाबरकात जो आख़िरी हुजणु ज़माने जे लिहाज़ सां आहे। सभई चओ त मुस्तफ़ा जो आख़िरी ज़मानो न आख़िरी नबी आहे। हबीब खां पोइ आख़िर में को नबी कोन ईंदो। पर हे वहाबी जेके अथव न वहाबी, इन्हनि पंहिंजनि किताबनि में लिखियो आहे त नबी करीम खां पोइ छोटा छोटा नबी अची सघनि था। तव्हांजो छा ख़्यालु आहे, छोटो अची सघे थो? ऐं जेको ईअं चवे त छोटो मोटो अची सघे थो, उहो जहिड़ो कादियानी काफ़र तहिड़ो पाण काफ़र। इन्हनि जे किताबनि में लिखियो पियो आहे, जेकॾहिं कंहिंखे शक हुजे न, छो त सुभाणे तव्हां चवंदो सही हो त वीचारा ख़त्मे नबूअत ख़त्मे नबूअत ख़त्मे नबूअत जा नारा हणंदा आहिनि, सदाई ख़त्मे नबूअत जी ॻाल्हि कंदा आहिनि। उहे वरी छोटो मोटो नबी कीअं मञींदा? उनखे खपे त तकलीफ़ करे रुगो मदरसे में अचे त किताब ॾेखारियांसि। इन्हनि देवबंदनि वहाबनि पंहिंजे किताब में लिखियो आहे त नबी करीम खां बाद में जेकॾहिं को ॿियो नबी अचे त अची सघे थो, ख़ातमियत मुहम्मदी में फ़र्क़ु न ईंदो। मिर्ज़ा ग़ुलाम अहमद कादियानी चयो, अदा मां देवबंदियो तव्हांजो शुक्रगुज़ार आहियां जो तव्हां मसइलो कढी ॾिनो आहे त ॿियो नबी अची सघे थो, त भला मां आयो आहियां। असां था चऊं त सभु कूड़ था ॻाल्हाइनि, महबूब मोहम्मद आख़िरी नबी आहे। सभई चओ मुस्तफ़ा आख़िरी नबी आहे। ज़माने जे लिहाज़ सां बि आख़िरी आहे, त मर्तबे जे लिहाज़ सां बि। जेको बि क़यामत ताईं रसूलुल्लाह खां बाद में दावा करे त मां नबी आहियां, ज़िल्ली आहियां, छांव वारो आहियां, पाछूले वारो आहियां, इहो कूड़ थो ॻाल्हाए। महबूब खां बाद में ॿिए नबी जो अचणु मुमकिन ई कोन्हे। सलात मुंहिंजे साईं ते बुलंद आवाज़। भला तो हे वीचारा मथो छो था हणनि? जॾहिं नबी करीम खां पोइ ॿियो नबी मञनि बि था त अची सघे थो, पोइ भला न वरी ख़त्मे नबूअत जो गोड़ छो आहे? असुल ॻाल्हि ॿुधायांव, तव्हां हो सादा, तव्हांखे घणी ख़बर कान्हे। अवां हिन कुर्बानी खां अॻु में ॾिठो हो न, अबाहे लश्करे तैबा, अदाहे हिज़्बुल मुजाहिदीन, अदाहे जैशे मोहम्मद, अदाहे कश्मीर, अदाहे अफ़गानिस्तान, अदाहे मुजाहिद। छो त चमड़ा गॾु कयूं। छा गॾु कयूं? चमड़ा गॾु कयूं नाले मुजाहिदनि जे। अबा चइबो न आहे चटी कलंदर जी भर वताया तूं। सिंधी में चवंदा अलाए कोन, चटी कंहिंजी? ॿियो सिंधी में चवंदा रहे राहूजन में, बहे वरी बाहूजन में। अब समझो था न सही, रहे काथे? राहूजन में, ऐं भौंके वरी काथे वञी? ओ बाहूजन में। चटी कलंदर जी चे भर वताया फ़कीर तूं। अबा विढ़न कश्मीर में, ओ आज़ाद कश्मीर में, हिते न पाणी दरिया में सदावा सुको पियो आहे, बिरेज सुको पियो आहे, सिंध जा माण्हू बुख पिया मरनि, मुंहिंजा अदा माण्हुनि कणकूं भेलाए छॾियूं, लूसण सड़ी विया, ग़रीबनि खे पीअण जो पाणी कोन थो मिले। हाणे मां राति लाड़ ॾे होसे ठटे वारे पासे आधी राति जो तो भॻो हा त जुमो पढ़ायां, भॼी भॼी पहुतो आहियां। मुंहिंजा अदा एॾे माण्हुनि खे पाणी पीअण जो त कोन्हे को, पर मुंहिंजा अदा कपिड़े धोअण जो पाणी बि कोन्हे। ख़ल्क़ मरे थी पई, दरिया मां धूड़ पई उॾामे, घर में भींग, वारोड़े वारो वारोड़े वारो कश्मीर बचायो, वारोड़े वारो अफ़गानिस्तान जा मुजाहिद बचायो। मुंहिंजा अदा न को अफ़गानिस्तान जो मुल्हनि खे गम आहे, न को कश्मीर जो गम आहे, गम आहे त हिन वॾेरे पेट जो आहे।
इहो पेट मिड़ई थे पो नालो कहिड़ो आ अबा मुजाहिद जिहाद। मुंहिंजा दोस्त अज़ीज़ इहे खलूं सॼे जहान जूं रनुन ज़ालनि जूं मिस्कीननि जूं मदरसनि जूं ग़रीबनि जूं गॾु करे नालो मुजाहिदीअ जो हाणे वरी लभनी कोन था अलाए काॾे ग़नम थी आहे। दुआ कयो शल अल्लाह ताला असांखे फितननि खां बचाए। चओ आमीन, ॾाढे चओ आमीन। मुंहिंजा मिठड़ा भाउ अज़ीज़ रुगो फितने बाज़ी आ। हाणे हिननि बि इहो ख़त्मे नबूअत ख़त्मे नबूअत ख़त्मे नबूअत छाजे लाइ था कनि पिया त चंदो मुस्लमान खां वठूं पेट पालियूं। मां रब्बुल आलमीन खे हाज़िर नाज़िर समझी ॿुधायां थो त ख़त्मे नबूअत जो मसइलो हिकिड़ो हल कयो हो पीर साहब गोलड़े वारे हज़रत ख्वाजा मेहर अली। चओ सुभान अल्लाह। ऐं ॿियो वरी हल कयो हो पाकिस्तान जे असेंबलीअ जंहिंमें बिल बहाल थियो हो त कादियानी अक़लियत में काफ़र आहिनि। पीपल्स पार्टी जी हुकूमत ही भुट्टे साहब जो दौर हो। सभिनी पार्टियुनि गॾिजी असेंबली में बिल पेश कयो त मिर्ज़ाई काफ़र आ, मिर्ज़ाईअ खे मस्जिद इस्तेमाल करणी नाहे, मिर्ज़ाईअ खे मुस्लमान सॾाइणो नाहे, मिर्ज़ाईअ खे कलमो भरणो नाहे, इहो काफ़र आ। मुंहिंजा दोस्त इहे ॿ अहिड़ा दौर गुज़रिया जो मिर्ज़ाईयत जी कादियानियत जी पाड़ पटिजी वई। सॼो मुस्लमान बच्चो बच्चो समझे थो त मिर्ज़ाई काफ़र आ। अवांजो छा अक़ीदो आहे? मिर्ज़ाई कादियानी सभिनि जो अक़ीदो आहे न सही। मसइलो हल थियो, बाक़ी मुल्हनि खे कहिड़ो मथे में सूर पियो आहे। पीर मेहर अली शाह साहब सभई जो रहमतुल्लाह अलैह। अव्हांखे ख़बर आहे त केरु हो? अहले सुन्नत वल जमात जो पेशवा हो, जीलानी सैयद हो। गोलड़ा शरीफ में पिंडीअ जे भर में हुनजी दरबार आ। मिर्ज़ा गुलाम अहमद चरी जेरो हो। गुलाम अहमद खे चयईं, गुलाम अहमद तू नबी थो सॾाईं? चई हा। चई तू नबी थो सॾाएं? मां नबीअ जो गुलाम आहियां। तू छा थो सॾाईं? नबी। मां नबी न आहियां, मां नबीअ जो गुलाम आहियां। हलिया मैदान में हज़ारनि जे तादाद में सुन्नी गॾु थिया, हज़ारनि जे तादाद में मिर्ज़ाई गॾु थिया। लाहौर जे मोची गेट में मुनाज़रो थियो। पीर साहब हुनखे चयो त हाणे हीअं था कयूं, तूं तो नबी सॾाएं, मां नबी न आहियां, मां नबी जो गुलाम आहियां। टेबल था रखूं, टेबल। उन टेबल जे मथां कलम बि रखूं था, टेबल जे मथां कागज़ बि रखूं था। जेकॾहिं तूं नबी आहे त हिन कागज़ खे ऐं कलम खे चओ त बिना लिखण वारे जे कलम पाण उथे ऐं तुंहिंजो कलमो लिखे। जे न भला तोखे ताक़त नाहे, तूं कूड़ो आ, मूंखे इजाज़त ॾे त मां थो कलम खे चवां, ॾिस त मुंहिंजे मुहम्मद जो कलमो पाण ई कीअं थो लिखे। हो त कूड़ो हो न बा। हुन चयो न न ईअं न थींदो। पीर मेहर अली शाह साहब रहमतुल्लाह अलैह फरमाया, तूं कूड़ो आ, तूं दज्जाल आ, तूं कज़ाब आ। हाणे ॾिस त मां मुहम्मद जो गुलाम कागज़ खे हुकुम थो कयां। हज़ारनि जो मजमो हो, टेबल मथे करे रखियऊं, उन ते कलम बि रखियऊं ऐं उन ते कागज़ सफ़ेद बि रखियऊं। पीर साहब हकल कई, ओ कलम, आख़िरी नबी जो गुलाम तोखे हुकुम थो करे, उथी लिख कलम त मुहम्मद आख़िरी नबी आ। खुदा जो कसम आ, मोची गेट लाहौर अॼु बि शाहिद आ। हज़ारनि जो मजमो आ। जहान ॾिठो त कलम पाण ई पाण उथियो ऐं उथी कागज़ ते लिखई, ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह खातमन नबिय्यीन। सभई चो मुहम्मद रसूलुल्लाह खातमन नबिय्यीन। सभई चो मुहम्मद रसूलुल्लाह। दुनिया ॾिठो, कलम लिखियो। उन पीर मेहर अली शाह साहब फरमास, हाणे मुनाज़रे में तूं मारिजी वे ऐं मां दुआ थो घुरां, इंशाअल्लाह ताला 8 ॾींहंनि में तूं ख़तम थी ॾे। उतां वठी भॻो, रेल में चढ़ियो, अमृतसर पहुतो, अची दस्त थियसि। 8 ॾिहाड़ा कोन गुज़ारे विया, 15 मिंटनि में रत जा दस्त पिया हलनिसि। उन मिर्ज़ाई जी हालत अहिड़ी बुछड़ी थी जो काकूस में मरी वियो। काकूस मां निकिरण जी तौफ़ीक़ कान थी। अल्लाह ताला चवंदो, अल इज़्ज़तु लिल्लाह वल रसूलिही। इज़्ज़त अल्लाह जी आ, अल्लाह जे रसूल जी आ। रसूलनि खे ख़ुदा ज़लील कोन कंदो आ। हिन मिर्ज़ाईअ खे ख़ुदा तबारक व तआला काकूस में ख़त्म कयो। पीर मेहर अली शाह साहब पोइ बि सालनि जा साल जेरो वेठो हो।
चओ सुभान अल्लाह, ॾाढे चओ सुभान अल्लाह। मूंखे ॻाल्हि ॿुधाइणी तॾहिं थी पइजी वञे जो तोखे ख़बर न आहे। 1952 में पाकिस्तान कॾहिं ठहियो? 47 में। 1952 में ख्वाजा नाज़िमुद्दीन जो दौर हो। उन टाइम ते ख्वाजा नाज़िमुद्दीन जे ज़माने में वरी हिकिड़ी तहरीक हली, जंहिं तहरीक में मिर्ज़ाइन जो हिकिड़ो वज़ीर हो, मरकज़ी वज़ीर हो, सर ज़फ़रुल्लाह हुन जो नालो हो। उन शरारत करे मिर्ज़ाइन खे अॻिते आंदो। पूरे पाकिस्तान जा मुसलमान उथी खड़ा थिया। उन जो त मिर्ज़ाइन जी असांखे ॻाल्हि हुकूमत न खपे। मुंहिंजा हज़ारनि जे तादाद में सुन्नी मुसलमान जेल में विया, आलिम वया, पीर वया, मौलवी वया, नंढा वया, अवाम उन्नास वयो। पूरे पाकिस्तान में पेशावर खां वठी करे कराचीअ ताईं तहरीक हली त मिर्ज़ाई असांखे न खपनि, असांजो हे मुल्क मुसलमाननि जो आहे। असांखे हिते उन अक़ीदे वारो खपे जेको नबी खे आख़िरी नबी मञे। उन ज़माने में अहले सुन्नत वल जमात जो वॾो आलिम अञा हयात आहे, पर हाणे पोढ़ो थी वियो आहे। नालो हुस मौलाना अब्दुल सत्तार खान न्याज़ी। चओ सुभान अल्लाह, ॾाढे चओ सुभान अल्लाह। मौलाना अब्दुल सत्तार खान न्याज़ी मुंहिंजा दोस्त वॾो मुजाहिद आहे, अञा जहिड़ो आहे, पोढ़ो थी वियो आहे। उन ज़माने में तहरीक में तकरीरूं अहिड़ियूं कयईं जो पाकिस्तान में कराची खां वठी करे पेशावर ताईं मुसलमाननि जो ईमान ताज़ो करे छॾियो। उन हुकूमत हुनखे फांसीअ जी सज़ा ॾिनी। मौलाना गिरफ़्तार थियो, मुल्तान जेल में वियो। तारीख़ मुक़रर थी 14 ॾिहाड़नि जो वक़फ़ो हो त 14 ॾिहाड़े मौलाना अब्दुल सत्तार न्याज़ी खे फांसी वेंदी। छो त उन तकरीरुनि जे दौरान में मुसलमान खे जोश आयो, केतिरा मिर्ज़ाई मुसलमान मारे छॾिया। उन्हीअ में मौलाना खे फांसी लॻी। मौलाना जेल में आहे। जंहिंमहिल 14 राति थी, सुबुह जो फांसी चढ़णो आहे, राति जो नफ़िल पढ़ियईं। सुबुह जो जंहिंमहिल हिनखे डॉक्टर वठण आयो, हलो मौलाना तुंहिंजी फांसी आहे, चई हलो मूंखे वठी हलो। ख़ुदा जो कसम आहे, जंहिंमहिल फांसीअ जे फंदे ते पहुता तंहिंमहिल हुननि सभिनी हाकिमनि चयो त अल्लाह ताला जल जलालू अमन वालू जे तरफ़ खां कहिड़ो कानून नाज़िल थियो आहे, अब्दुल सत्तार तुंहिंजी फांसी माफ़ थी वई आहे। जंहिंमहिल फांसी माफ़ थी तंहिंमहिल अखियुनि मां ॻोढ़ा वहाए रोई ॾिनई। जेलर चयो रोई छो थो? चई ख़ुदा जो कसम आहे, मां जेल जे कोठड़ीअ में फांसीअ घाट में 14 रातियूं गुज़ारियूं आहिनि ऐं रोज़ानो मूंखे रसूलुल्लाह जो दीदार थींदो हो। रोज़ मुहम्मद नबी जो दीदार थींदो हो। ऐं मुंहिंजो महबूब मूंखे चवंदो हो, अब्दुल सत्तार तूं जहिड़ो हूंदे तोखे फांसी ॾेई न सघंदा। अड़े अहले सुन्नत वल जमात त सदाई हक़ जे लाइ साथ ॾिनो आहे, हक़ जे लाइ विढ़िया आहिनि। मुंहिंजा सुन्नी मुसलमान तोखां चंदो वरितो आहे, न सुन्नी मुसलमान पेट जी तोसां ॻाल्हि कई आहे। हे सभु ग्रुप जेके ॿिया पैदा आहिनि, रुगो मुंहिंजा पेट जी पूॼा जे लाइ हूंदा आहिनि। ऐं तोखे ख़बर आहे त पीर मेहर अली कहिड़ो आहे? सलात पढ़ त ॿुधाए छॾिजांइ। ॾाढो आशिक़े रसूल आहे। उनजी हिकिड़ी नात जो शेर ॿुधाए मां परे हलियो हुयुसि, पंहिंजे मौज़ूअ ते मोटी अचां। चवे थो, अॼु सिक मित्रां दी वधेरिए क्यों, दिलड़ी उदास घनेरिए। पीर मेहर अली। अॼु सिक मित्रां दी वधेरिए क्यों, दिलड़ी उदास घनेरिए। लू लू विच शौक चंगेरिए, अज नैना लिलाया क्यों झड़िया। सुबहान अल्लाह मा अजमल का मा आसनक मा अकमलक। मुंहिंजे नबी खे थो चएसि, ओ मुंहिंजा नबी तूं कहिड़ो न सुहिणो आहे। चओ सुभान अल्लाह। मुंहिंजा नबी तूं कहिड़ो न प्यारो आहे। चओ सुभान अल्लाह। सुबहान अल्लाह मा अजमल का मा
मलक मा अहसनक, किथे मेरे अली किथे तेरी सना मुश्ताक अखी, किथे जा लड़ियां। इस सूरत नू मैं जाना खां जाना खां के जाने जहाना खां, सच आखी तो रब्बो दी शान खां, जिस शान तू शाना सब बनिया। सलात मुझे साईं ते बुलंद आवाज है। आशिक़ रसूल हो से वॾो आशिक़ रसूल हो। जे तो इस सूरत नू मैं जान आखां, महबूब जी सूरत के छा चवां, जान चवां जान। जे तो न जान आखां के जाने जहान आखां, इए चओ त महबूब सॼे जहान जो रूह हुआ। चओ मुस्तफ़ा सॼे जहान जो। इस सूरत नू मैं जाना खां के जाने जहाना खां, सच आखी त रब दी सच पुछो त महबूब जी सूरत रब जो शान आ। चओ सुभान अल्लाह, चओ चओ सुभान अल्लाह। महबूब जी सूरत कंहिंजो शान आ? इस सूरत नू मैं जाना खां के जाने जहाना खां, सच आखी त रब दी शाना खां, जिस शान तू शाना सब बनिया। महबूब जी ज़ात सॼे जहान जो शान आ। हा न सही। आदम जो शान आ, नूह जो शान आ, यूसुफ जो शान आ, सुलेमान जो शान आ, दाऊद जो शान आ, पर क़यामत ताईं 1.25 लख नबीअ जो शान मुंहिंजे मुहम्मद जी ज़ात आ। हाणे ॻाल्हि मां परे हलियो वियुसि, यार माफ़ कजो, मस्ती में अची सलाह काॾे अर्ज़ पे कयुमि त नबी साईं फरमायो त ला नबी आबादी। छा फरमायूं त ला मूंखां पोइ नबी। पर पाण फरमाइनि था लौ कान बादी नबीयन लकान उमर। अल्लाह खे नबूवत हिते ख़त्म करनी आ, मूंखां पोइ नबी कोन्हे। पर मुस्तफ़ा फरमाइनि था जेकॾहिं नबूवत खे रब हलाए हा, इहो सिलसिलो रब खे अञा वधाइणो हुजे हा, त ॿुधी छॾियो मां मुहम्मद चवां थो मूंखां बाद में उमर साईं नबी थिए हा। पर असांजो नबी आख़िरी नबी। चओ असांजो नबी हज़रत उमर नबी, नबी जो ग़ुलाम आ। चओ नबी जो। पर मुस्तफ़ा फरमाइनि था अगर इहो सिलसिलो हले हा, लौ कान बादी नबीयन, अगर मूंखां बाद में नबी हुजे हा, हज़रत अमीर उमर थे हा। उहो हज़रत अमीर उमर नबी साईं फरमाईंदा आहिनि यफ़िरु शैतान मिन ज़िल्ले उमर। हज़रत उमर जी उहा ज़ात आ जो हुन जे पाछूले खां बि शैतान भॼी वेंदो आ। उहो फारूक आज़म आ जो वेठड़ो ज़मीन ते आहे उम्मती नबीअ जो, पर दिल में इरादो कंदो आ जेकर हीअं थिए त अल्लाह पाक जी ज़ात आयत नाज़िल करे ईअं ई कंदो आ जीअं हज़रत अमीर उमर सोचींदो आ। हिकिड़ो क़ुरान शरीफ़ जो वाक़ियो, क़ुरान ते भरवसो अथव न? चो सलात पढ़ तोखे क़ुरान जी ॻाल्हि ॿुधायां। मुझो हबीब हज ते आयो आहे। सुभान अल्लाह। अल्लाह हबीब जे सदके तोखे असांखे सभिनी खे हज नसीब करे। महबूब हज ते आयो, मुझे सोने नबी काबतुल्लाह जो तवाफ़ कयो। चो सुभान अल्लाह। वाह जो महबूब जो हज हूंदो, जो महबूब सां महबूब जा परवाना गॾु हूंदा। ओ मुंहिंजा दोस्त हबीब हज कयो आहे। हज
करे मुझे महबूब करीम जी ज़ात बाबरकात ज़मज़म जे खूह ते भी पानी पीतो आ। महबूब फरमाईंदा ओ मुझा उम्मतियो क़यामत ताईं ॿुधो ज़मज़म जो पानी मुनाफ़िक खे हज़म न थींदो। मां जे महबूब फरमायो आ मुनाफ़िक जेको हूंदो सो ॿ ढुक पी बस खणी कंदो। हबीब फरमाइनि था मोमिन जी निशानी आ 50 गिलास पीअंदो त बि ज़मज़म हुनखे हज़म थी वेंदो। रसूलुल्लाह फरमाइनि था कहिड़े बि क़िस्म जी बीमारी हुजई, कहिड़े बि क़िस्म जो मर्ज़ हुजई, कहिड़े बि क़िस्म जी दुआ अघाइणी हुजई, अल्लाह जो हबीब फरमाए थो ज़मज़म पीअंदो वञ, दुआ घुरंदो वञ, रब तुंहिंजी क़बूल फरमाए छॾींदो। दरिया जो पानी सुकी वियो न वा, अल्लाह अकबर 5000 साल गुज़रिया आहिनि। 5000 साल घणा चओ 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 सुन्नी घणा हज़ार? 5000 साल गुज़रिया आहिनि। ज़मज़म जो खूह नथो खुटे, खूह नथो खुटे, दरिया खुटी आहे। ऐं किरोड़े मुस्लमान ज़मज़म मां पाणी भरे रूई ज़मीन ते वञनि था। 20 लख हाजी हज ते वञनि, ॿ गिलास पीअनि, हिकिड़ो गैलन सुबुह खां शाम ताईं पीअनि, त बि 20 लखनि जे जॻह ते 20 लख गैलन पाणी रोज़ निकिरे थो, पर ज़मज़म जो पाणी जारी आहे। इहा बरकत आहे मुंहिंजे मुहम्मद मुस्तफ़ा जे ॾाॾीअ जी, हबीब जे पण ॾाॾे सैयदना इस्माइल जी। चओ सुभान अल्लाह। दरिया सुकी विया, मुंहिंजा दरिया नदियूं सुकी वयूं, पर ज़मज़म जो खूह नथो खुटे। ऐं असांजा खड़ताली भाइर खड़ताली सम्झो था, न नमाज़ न रोज़ो न हज न ज़कात, चेसी असां आहियूं कामरेड। दरिया सुकी वियो आहे, छा कयूं? जे हलो त हली जाम शोरे खां वठी वारी मथे में विझूं। पोइ रोज़ अख़बार में फोटू पियो अचे, कामरेड साईं वारी पिया विझनि, के वरी दिला पिया भञनि। ओ अदा न को वारी असां बैतुल मुंहिंजा अदा न को दरिया वहंदो, न को दिले भञण सां वहंदो। जेकॾहिं वाह खे वहाइणो आहे, दरिया खे वहाइणो आहे, त रब खे राज़ी कर। कंहिंखे राज़ी कर? रब खे राज़ी कर। कामरेडी बामरेडी मां कुझु कोन थींदी। हिकिड़ा सिंधू दरिया ते अबा पंजाबी पाणी पी आ, पंजाबी पाण पिया दाहूं कनि त पाणी असां वटि बि कोन्हे। अल्लाह ताला फरमाईंदो आहे इन असबह, क़ुरान ते बरवसो आहे, इन असबह माउकुम गौरन फमन यातीकुम बिमाइन मईन। रब थो चवे मां तव्हांजो पाणी खुश्क करे छॾियां त कंहिंखे ताक़त न आहे जेको तव्हांखे पाणी ॾे। मां रब खां पाणी घुर त मां रब करीम तोखे अंछर करे ॾियां। जंहिंखां घुरणो आहे उन खां कोन था घुरूं। चे कयो लांग मार्च, भिट शाह खां हलो त कराची हलूं। अबा भिट शाह खां कराची हलंदो, पाणी किथां ईंदो? पाणी घुरो रब्बुल आलमीन खां, जंहिं बरसाति बंदि कई आहे असांजे ज़िनाउनि जे करे, असांजे शराब जे करे, असांजे व्याज जे करे, असांजे गुनाहनि जे करे ॾेह धणी ॾमिरजी पियो आहे। उन ॾातार खे राज़ी कर रब्बुल आलमीन खे, गुनाहनि जी माफ़ी वठ त रब दरिया तुंहिंजा आबाद फरमाए छॾींदो। खुदा खे यादि कोन था कयो, बाक़ी दिला भञो। मां टियों अख़बार में पढ़ियो, चएसि आंगुर कपे रत था वहायूं सिंधूअ मातर खे, सिंधूअ मातर खे। वाह खड़ताली पुट, अल्लाह हिदायत करे चओ आमीन। ओ मुंहिंजा दोस्त अज़ीज़, पाणी तोखे रब ॾींदो, केरु ॾींदो? अल्लाह बि ॾींदो। अल्लाह खां घुर, गुनाहनि जी माफ़ी वठ, मस्जिदियूं आबाद कर। बहरहाल अर्ज़ पे कुम त जॾहिं मुंहिंजे घोट मुहम्मद अरबी पाणी अची पीतो, चओ सुभान अल्लाह। जंहिंमहिल पाणी नबी पाक पीतो तंहिंमहिल पाण दुआ घुरियूं त हाणे तवाफ़ पूरो थी वियो। तवाफ़ जा 7 चकर पूरा थी, हाणे पाणी पी दुआ घुरियूं। हज़रत उमर चुप कयूं, वेठो आहे। दिल में चयई, दिल में छा में चयई? दिल में चयई त जेकर तवाफ़ खां पोइ
हे जेको मकाम इब्राहिम आ, जाते इब्राहिम अलैहिस्सलाम बैतुल्लाह जी तामीर कई ही, जंहिं पत्थर जे मथां बीठो हो, जंहिंमें पेर इब्राहिम जा ठहिया पिया आहिनि। जेकर मुंहिंजो महबूब मुहम्मद करीम तवाफ़ पूरे करण खां पोइ इन जाइ ते 2 रकातूं नफ़िल पढ़े हा। इहो कंहिं चयो? ज़ुबान सां? छा में चई? दिल में चई। वाह मुंहिंजा मौला तुंहिंजे ज़ात तां कुर्बान वञा। हज़रत अमीर उमर अञा इरादो कयो आहे त जेकर इन जाइ ते नफ़िल पढ़ा हा, खुदा जो कसम आ, कुरान शाहिद आ, महबूब अञा ज़मज़म तां उथियो कोन्हे, जिब्रील लही आयो, पैगाम खणी आयो, कुरान जी आयत खणी आयो, तोखे मां ॿुधायां थो। चवे थो फत्तखिज़ू मिन मक़ाम इब्राहीम मुसल्ला। ओ मुंहिंजा मुहम्मद अरबी, तुंहिंजे ग़ुलाम उमर जे दिल में ख़्याल पैदा थियो आहे त इब्राहिम जे पत्थर वटि नफ़िल पढ़। हाणे मां रब क़ुरान में चई थो छॾां त क़यामत ताईं हाजन खे चओ अव्हां जो तवाफ़ तेसी ताईं पूरो न थींदो जेसी ताईं हिन जाइ ते नफ़िल न पढ़ंदो। सभई सुभान अल्लाह त चओ। फत्तखिज़ू मिन मक़ाम इब्राहीम